के आश आया भरे पंहिंजी झोल भरिया बाबा हरदास राम प्यारा बाबा गिरदास राम प्यारा ओ आयो पीड़ी पगड़त वारा ओ आयो सुहिणी सूरत वारा आयो तुझा पलल भंडारा जेके लड़ लॻजे ते आया रखी जेके आस आया भरे पंहिंजी झोल वया रखी जेके आस आया भरे पंहिंजी झोल वया जंहिं देवरीअ ते मथो टेकियो जंहिं देवरीअ ते मथो टेकियो आ तंहिंजो दुखड़ो साईं कटियो तंहिंजो दुखड़ो सामी कटियो आ तंहिंजो बिगड़ियल बाग भरियो जंहिं नारात ई जॻाया रखी जेके आस आया भरे पंहिंजी झोल वया रखी जेके आस आया भरे पंहिंजी झोल वया हिते क़िस्मत सब जी खुले थी हिते क़िस्मत सब जी खुले थी तकदीर हिते ही बणे थी ओ तकदीर हिते ही बणे थी हर खाई खुशी मिले थी जेके श्रद्धा सां हिते आया रखी जेके आस आया भरे पंहिंजी झोल वया रखी जेके आस आया भरे पंहिंजी झोल वया दास लालण दर ते झुक जाए दास लालण तुंहिंजे लड़ला और रहमत बाबल खां गुर जाए रहमत बाबल खां गुर जाए पोइ चरणनि में उते वह जाए तीरथ ही जा बाग बलारा रखी जेके आस आया भरे पंहिंजी झोल वया रखी जेके आस आया भरे पंहिंजी झोल वया रखी जेके आश आया भरे पंहिंजी झोल वया बोलो बाबा हरदास राम साहिब की जय बोलो बाबा गेलाराम साहिब की जय 7 जून ते जेका रायपुर वारी अम्मा ऐं मीरा अम्मा हाँ उन्हनि जी वरसी हुई त उहे तमामु सेवा कंदा हुआ सभिनी धामनि में सेवा कंदा हुआ रायपुर में उन्हनि तमामु घणी सेवा कई बाबा गेलाराम साहिब सां गॾु वाघोली में बि 6 महीना बाबा उन्हनि खे रहाए ॾींदा हुआ हाणे बि वाघोली में उन्हनि जी समाधि ठहियलु आहे त अम्मा कंहिंखे सुञाणंदा न हुया पर जॾहिं वाघोली धाम में अची रहंदा हुआ सभु कमु पाण कंदा हुआ उन्हनि खे ॾिसी करे ॿिया माण्हू कमु करणु चालू थी वेंदा हुआ गुरू हुया पर कॾहिं ईअं हुकुम न हलाईंदा भई हे करो पाण उथी करे सभिनी लाइ खाधो ठाहिनि तमामु सुठो खाधो ठाहींदा हुआ हिक ते पाए ॾींदा हुआ भई तूं बि खा जेके बि हुते ईंदा हुआ सभिनी जी अम्मा सॼी माउ वांगुरु सार संभालंदी जेके बि हुते सेवादारी अची रहिया उन्हनि जी बि अम्मा ॾाढी सुठी देखभाल कंदी हुई त बाबा उन्हनि खे 6 महीना छॾे वेंदा हुआ वाघोली में थियो ईअं कि हिकु दफ़ो उन्हनि जे मुख मां निकिरी वियो भई बाबा हाणे मां जाम थकी पई आहियां बाबा जी थकी पई आहीं त हाणे पई हुजे छा चई थकी पई आहीं त पई हुजे उन ॾींहं खां वठी अम्मा बिस्तरे ते तबियत थी ख़राबु तबियत ठीक ई न थी इन करे चवंदा आहिनि न भई 24 कलाकनि में हिकु दफ़ो सरस्वती अची मुख में विहंदी आहे असांखे सोचे सम्झे जेको बि ॻाल्हायूं था हमेशह सुठो गुरू रखी जेके आश आया भरे पंहिंजी झोल वया चवंदासीं थकी पिया आहियूं बाबा उहो ई ॾींदुमि चवंदासीं बाबा अञा शक्ति ॾे अञा तुंहिंजी सेवा करूं सेहत अञा सुठी ॾे अञा तुंहिंजी सेवा करूं ये पाण खे घुरनो आहे सुस्ती कढी छॾ चुस्ती ॾेई छॾ
24 कलाक तुंहिंजी सेवा वेही करूं, तुंहिंजा भॼन वेही ॻायूं, तुंहिंजा सत्संग वेही करूं, तुंहिंजा भंडारा वेही ठाहियूं, भंडारा वेही हलायूं। बाबा खां इहो ई गुरु। जेतिरी सेवा कंदासीं, जेतिरो सिमरन कंदासीं, ओतिरो डॉक्टरनि खां परे रहंदासीं। हाणे थियो इएं, असां जलगांव वियासीं, मां मुंहिंजो हस्बैंड बाबा जो मथो टेकियोसीं। असांजो प्लान इहो हुयो भई वापसि पुणे हली ईंदासीं, त बाबा चवनि हाणे जो हाणे पहिरियों रायपुर वञो। त असांखे न सम्झ में आयो छो बाबा चवनि था रायपुर। पोइ हुते ख़बर हुई अम्मा जी तबियत ॾाढी ख़राबु आहे, पोइ हुते वियासीं रायपुर, अम्मा वटि हॉस्पिटल वियासीं, त अम्मा जी कंडीशन ॾाढी ख़राबु हुई। त अलाए छो न मुंहिंजे मन में आयो, मां वञी करे अम्मा जो हथु पकड़े चयोमांसि, अम्मा मन में कोई तव्हांजी इच्छा आहे छा, भई कुझु इच्छा हुजे असांखे ॿुधायो, असां उहा इच्छा तव्हांजी ज़रूरु पूरी कंदासीं। मूंखे ईअं थो लॻे बाबा असांखे शायदि इन लाइ चयो आहे भई तव्हां रायपुर वञो। त अम्मा जे अखियुनि मां ख़ाली ॻोढ़ा निकिरनि था की अम्मा कुझु चई न। त असांजी ट्रेन जो टाइम थी वियो, असां पंहिंजे ट्रेन में वापसि हली आयासीं। रस्ते ते हुआसीं त अम्मा जो फ़ोन आयो। अम्मा फ़ोन करे चए थी तव्हां पुछियो पिया न भई मुंहिंजी इच्छा छा आहे, त मुंहिंजो जेको वॾो पुटु आहे न हुनखे घरु कान्हे, त तव्हां हाणे इहा मुंहिंजी इच्छा ज़रूरु पूरी कजो भई मुंहिंजो न वॾे पुट खे घरु ॾिजो। त असां भई तव्हां ॾिजो न, माना ॾिसिजो भई उनखे घरु मिले। त असां आयासीं जलगांव, अची करे बाबा खे ॿुधायोसीं त बाबा खिलनि पिया। बाबा खे बि शायदि इहो ई खपंदो हो भई केरु हुन खां वञी पुछे भई तुंहिंजी कुझु आश रहियल आहे छा। असांखे मूंखे लॻे थो 6 तारीख़ असां वापसि आया हूंदासीं ऐं 7 तारीख़ अम्मा चोलो छॾियो। त अम्मा जी बसि इहा ई हिकु इच्छा हुई भई हुनजो जेको पुटु आहे उन्हनि खे पंहिंजी छत हुजे। हर हिकु माता पिता खे ईअं लॻंदो आहे भई असांजा ॿार जेके आहिनि उहे ख़ुशि हुजनि, सुरक्षित हुजनि। त उनखां पहिरीं बि असां रायपुर वियासीं त अम्मा हुते बि ॾाढो प्यारु ॾींदा हुआ, पुछंदा हुआ छा खाईंदव, असां ख़ाली उन शइ जो नालो खणूं भले उहा न हुजे दाम में, घुराईंदा उहा शइ ठाराए करे पंहिंजे हथनि सां अम्मा खाराईंदा। अॼु बि हुननि जी समाधि हुते बागोली में आहे ऐं रायपुर में बि आहे। चोले वारी अम्मा न, छोले वारी अम्मा, ईशा अम्मा, हाँ छोले वारी, छोले वारी। त उन्हनि खे न हिकु भॼन ॾाढो वणंदो हो। मां जॾहिं वेंदी हुअसि रायपुर त चवंदा मूंखे उहो भॼन ज़रूरु ॿुधाए, त हाणे उहो निकितो हिते भॼन। अम्मा जॾहिं बिस्तरे ते हुआ, जॾहिं अञा उथी वेही न सघंदा हुआ, त नियापो मोकिलींदा रूम में भई रीता खे सॾु करोसि अची मूंखे इहो भॼन ॿुधाए वञे। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय, सभी संतन महात्माओं की जय, बोलो ईशा अम्मा की जय, चोले वाली अम्मा की जय।